अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अस्हाबिहिल मुंतखबीन अल मुतहहरीन अर राशिदीन व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व इतरतिही व अशीरतिही कुल्लिहिम अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिहिल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना व नबिय्यिना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्यित तिहामी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। या मुहम्मद मुस्तफ़ा मैं कुर्बान तेरे नाम पर, पाक सच्चा दीन तेरा हूँ फिदा इस्लाम पर। तुमसे और जन्नत से क्या मतलब मुनकिर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। आए बुलबुलान गंचाए गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह सल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका। निहायत वाजिब एहतराम सामीन इकराम प्यारा दोस्तों अजीजों, इन मुबारक मौके ते अवांजे साम्हूं क़ुरान करीम मां हिकु आयत करीमा तिलावत कई वई। अहिड़ो क़ुरान अल्लाह ताला जो नाज़िल कयल जंहिंमें न अॼु ताईं फेर फार आयो आहे, न वरी अची सघे थो, न वरी इम्कानी आहे। छो त अल्लाह ताला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून।
रब करीम फरमायो असां इन खे नाज़िल फरमायो ऐं असां इन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। ॿिया बि आसमानी किताब नाज़िल थिया पर जंहिं इलाइक़े में विया उन इलाइक़े जी ॿोली में मटिजी विया। पर क़ुरान करीम वाहिद किताब आहे। सऊदी में बि साॻी ॿोली, सिंध में बि साॻी ॿोली, बलोचिस्तान में बि साॻी ॿोली, पंजाब में बि साॻी ॿोली, सरहद में बि साॻी ॿोली। बहरहाल जंहिं इलाइक़े में क़ुरान करीम पहुतो साॻी मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम वारी ॿोली हुन में साम्हूं तब्दीली न आई। उन क़ुरान करीम मां अव्हांजे साम्हूं हिकु आयत करीमा तिलावत कई वई। अॼु असांजो मौज़ू आहे मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मीलाद मौलूद ऐं मौलद इन जो हिकिड़ो ई मफ़हूम आहे, मुतक़ारिबुल माना आहे। मीलाद मल्हाइण सवाब आहे या गुनाह, जाइज़ आहे या नाजाइज़ आहे, बिदअत आहे या ख़ुदि तौहीद आहे। इन जे बारे में तव्हां वेही करे अल्लाह जे क़ुरान मां मिठड़े मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक मां ॿुधो त मीलाद मल्हाइण आहे छा। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में आया, रहबर बणिजी आया, काइनात खे दीन हक़ जो पैगाम पहुचाइण आया। अल्लाह ताला महबूब जे अचण जो ऐलान थो फरमाए। कहिड़ा अल्फाज़ आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिक्मा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह ताला फरमातो बता तहकीक एहसान कयो अल्लाह ताला, इनाम कयो अल्लाह ताला, मेहरबानी फरमाई अल्लाह ताला मोमिनन जे मथां। मोमिनन ते एहसान भला ख़ुदा जा ॿियनि ते एहसान कोन्हनि, काफ़िर ते एहसान कोन्हनि, मुशरिक ते एहसान कोन्हनि। हुननि खे बि माल आहे, हुननि खे मिल्कियतूं आहिनि, गाॾियुनि ते सवार आहिनि, वॾनि बंगलनि में वेठा आहिनि, एसियुनि में वेठा आहिनि, ॿियूं सहूलियतूं जेके काफ़िर वटि आहिनि मुस्लमान वटि उहे बि थी सघे थो न हुजनि। ख़ुदा फरमा उन जे बावजूद बि एहसान मुंहिंजे मोमिननि जे मथां आहे। मौला कहिड़ो एहसान आहे। फरमाइनि थो गाॾियूं परे कयो, मिल्कियतूं परे कयो, माल परे कयो, ॿियूं सहूलियतूं परे कयो। मिठो मोहम्मद करीम मोमिन में आयो आहे। इहा वॾी नेमत मोमिन जे मथां अता करे छॾी। मोमिनन ते एहसान आहे जो उन्हनि ॾे इज़ बअस फ़ीहिम रसूला, उन्हनि ॾे रसूल मोकिलियईं। इहो वॾो एहसान आहे। छा मुस्तफ़ा करीम रुॻो मोमिन ॾे रसूल थी आयो। मिशकात शरीफ़ हदीस आहे, सुहिणा नबी पाण था फरमाइनि था उरसिलत इलल ख़ल्क़ि काफ़, मां मोहम्मद करीम सॼे ख़ल्क़ जे लाइ रसूल बणिजी आयो आहियां। इनाम मोमिन जे लाइ ख़ासि मोमिन जे मथां अल्लाह ताला इज़हार फरमायो। मौला तो अखियूं ॾिनियूं आहिनि, तो ज़ुबान ॾिनी आहे, तो ॻाल्हाइण जे लाइ असांखे सुहिणी ज़ुबान अता फरमाई आहे, कमकार जे लाइ तो हथ अता फरमाया, ॿियूं सहूलियतूं तो अता फरमायूं। ही सभु कुझु नेमतूं तूं आहिनि तो अता फरमायूं आहिनि। उन्हनि जो इनाम तो कयो बि आहे पर ज़िक्र छा लाइ न आयो आहे। ख़ुदा फरमाए जे मिठो मोहम्मद करीम न हुजे हा त अखियूं ज़ुबान तोखे न मिले हा, का शइ न हुजे। ख़ासि मोमिन जे मथां एहसान। हाणे ख़ुदा जो नेमत कई आहे त इन नेमत खे मल्हाइजे या न, नेमत जो इज़हार कजे या न, मुस्तफ़ा करीम जो मीलाद कजे या न, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जो ज़िक्र कजे या न। ॾाढा त ॻाल्हायो। ख़ुदा पाण थो फरमाए, फरमाए थो फ़ज़कुरू आला अल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। अल्लाह जे नेमतुनि जो ज़िक्र कयो ता त तव्हां कामयाब बणिजी वञो। अञा केरु छा थो फरमाए, फरमाए थो अम्मा बिनेमत रब्बिका फहदिस। अल्लाह जे नेमतुनि जो इज़हार कयो, ख़ूब माण्हुनि ते पैगाम पहुचायो, दर दर माण्हुनि खे ॿुधायो असांजे मथां रब करीम जो सही एहसान आहे। इहे एहसान आहे तोखे लख रुपयो मिलंदो आहे त ख़ुशी करे जिते किथे पैगाम पहुचाईंदो आहे। क़ुर्बान वञा आशिक़नि
जे सीने तां फरमाइनि था ॾाढियूं नेमतूं त भली उन जो ज़िक्र भली कयो माण्हू खे भली ॿुधायो पर मिठो मोहम्मद करीम आयो आहे इन जो ऐलान दर दर पहुचायो रब फरमाए या वॾी नेमत आहे इज़हार कंदव दुनिया आख़िरत में तव्हां कामयाब बणिजी वेंदव अल्लाह ख़ुदा तो फरमाइनि त नेमत जो इज़हार कयो हुरा चए थो नेमत कई मां नेमत आहे और फरमा त नेमत जो इज़हार कयो साबित थियो त मीलाद मल्हाइण अल्लाह जे क़ुरान करीम जे हुक्म जी ताबेदारी करणु नाजाइज़ या बिदअत न आहे मीलाद जो मतिलबु छा आहे पहिरियां इहो सम्झो मीलाद जो मतिलबु आहे महबूब जा आशिक गॾु थियनि ॿुधण वारा गॾु थियनि ॿुधाइण वारो अचे महबूब करीम अलैहिस्सलाम जे अचण जो ज़िक्र करे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे अचण जो ज़िक्र करे मुस्लमाननि खे ॿुधाए असांजो नबी हीअं आयो असांजे नबी जो ही शान आहे असांजे नबी जो ही मक़ाम आहे इहो मीलाद करणु तौहीद ख़ुदा आहे सुन्नत ख़ुदा है सुन्नत मोहम्मद मुस्तफ़ा है सुन्नत सहाबा है सुन्नत सलफ़ सालिहीन चो सुभान अल्लाह कीअं ख़ुदा जो ज़िक्र ख़ुदा करीम जी सुन्नत कीअं मां हिते आयो आहियां तव्हांखे मीलाद मुतालिक़ ॿुधायां थो पियो पर ख़ुदा ताला अर्श ते ऐलान थो करे अल्लाह जो क़ुरान करीम गवाह फरमाए थो इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न क़ाल तो सुभान अल्लाह लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न ख़ुदा पंहिंजनि नबियनि खे घुरायो आहे आदम तूं बि हली आहे शीस तूं बि हली आहे इलियास तूं बि हली आहे इब्राहिम तूं बि हली आहे नूह तूं बि हली आहे इलियास तूं बि हली आहे मूसा तूं बि हली आहे ऐं ईसा मुंहिंजा रूह तूं बि हली आहे मौलाए करीम कहिड़ी महफ़िल आहे फरमाए मीलाद मुहम्मदीया माना अचण जो ज़िक्र इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन ख़ुदा ताला पैगंबरनि खे घुराए करे मुस्तफ़ा जो ज़िक्र थो फरमाए थो इज़ अख़ज़ल्लाहु जॾहिं वाइदो वरितो अंबिया किराम खां अल्लाह ताला वाइदो पर पक्को मज़बूत वाइदो कहिड़ो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम नबियो तव्हां वटि किताब बि आहे तव्हां वटि हिकमत बि आहे पर यादि रखो जॾहिं तव्हांजे दौर मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम अचे उन ते ईमान बि आणिजो त उन्हनि जी मदद बि कजो तव्हां खां थो पुछां त मुस्तफ़ा जे अचण जो ज़िक्र अल्लाह ताला कयो या न कयो अदार वाइज़नि जे करे आवाज़ मुंहिंजो वेठल आहे तव्हां मुहबत सां ॿुधायो त अल्लाह ताला मुस्तफ़ा जे अचण जो ज़िक्र कयो आहे या न कयो आहे अञा बि आहे अल्लाह ताला फरमाए थो इन्ना अरसलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम कमा अरसलना इला फिरऔन रसूला इन आयत करीम में अल्लाह ताला मुस्तफा करीम अचण जो ज़िक्र फरमायो अञा 3 आयत फरमाए थो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजन मुनीरा अचो चौथी आयत करीम तिलावत था कयूं पिया अल्लाह ताला फरमाए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम इते भी मुस्तफा करीम अचण जो ज़िक्र आहे या न अलबत्ता तहकीक तव्हांजे रसूल आयो मोमिननि जे मथां एहसान कयो अल्लाह ताला फरमाए थो क़द जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन इन में भी महबूब करीम जे अचण जो ज़िक्र अल्लाह ताला फरमाए छॾियो आहे अज़ीज़ दोस्तो हर जाइ ते निहारियो क़ुरान करीम में बार बार अल्लाह ताला पंहिंजे महबूब रबी जे अचण जो ज़िक्र फरमायो सुन्नत ख़ुदा है मीलाद सुन्नत खुदा भी आहे तो सुन्नत मोहम्मद मुस्तफ़ा भी आहे महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस में पढ़ो हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अचण जो ज़िक्र सहाबा किराम सां कयो सहाबी मां केरु आहियां
सुञाणो मां उहो आहियां जंहिंजे लाइ इब्राहिम दुआ घुरी हुई। मुंहिंजा उम्मतियो मां उहो आहियां जंहिंजे लाइ ईसा अलैहिस्सलाम बिशारत ॾिनी हुई। ईसा ॿुधायो हो मां मुछो मुहम्मद करीम उहो आहियां अल्लाह जो सचो पैगंबर रसूल आहियां जंहिंजे अचण जे लाइ इब्राहिम नबी बि दुआ पियो घुरे। सुन्नत ख़ुदा ही पर बिदअत नाहे। छो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जा सहाबी सभिनी जो सरदार सभिनी जो अॻवान मुंहिंजे महबूबन करीम अलैहिस्सलाम जो प्यारो जंहिंजो नालो आहे अबू बकर सिद्दीक। अल्लामा इब्न हजर मक्की रहमतुल्लाह अलैहि लिखियो अबू बकर सिद्दीक जो कौल आहे मन अनफक़ दिरहमन फी मौलिदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नह। अबू बकर सिद्दीक फरमायो जे महबूब करीम अलैहिस्सलाम जे मिलाद में हिकिड़ो दिरहम ख़र्च कयो क़यामत जे ॾिहाड़े मां अबू बकर सिद्दीक सां गॾु जन्नत में हूंदो। जे बिदअत हुजे हा त अबू बकर सिद्दीक कीअं चले हा ऐं जे चली हा त मुस्तफ़ा हुनखे मनो न कनि हा मनो कनि हा। मालूम थियो त इहा शइ बिदअत नाहे सुन्नत ख़ुदा आहे सुन्नत सहाबा आहे। जेकॾहिं बिदअत हुजे हा त सहाबा किराम मिलाद जी ज़िक्र ई न कनि। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम मिंबर ते चढ़ी पंहिंजे सहाबा खे पंहिंजो मिलाद ॿुधायो। अज़ीज़ दोस्तो आयत करीम तिलावत कई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अलबत्ता तहक़ीक़ एहसान कयो अल्लाह ताला मोमिन जे मथां जो न रसूल मोकिली मोमिननि खे मोकिलियईं। इनाम मोमिननि जे मथां आहे इनाम बि उन्हनि जे मथां आहे त मुस्तफ़ा जे मिलाद मोमिन ई मल्हाईंदा रहंदा। तूं भले सड़ंदो रह तूं भली जलंदो रह तूं भले माण्हुनि खे मनो कंदो रह तूं भले बिदअत चवंदो रह पर हसर तक डालेंगे मौला के पैदाइश की धूम मिसल फारस के नस्ल नजद के किले गिराते जाएंगे। मिसल फारस के जो न फारस जा किला किरी पिया हा कि तूं नजी वियो मिलाद मल्हाए असां तव्हांजे किलनि खे बि टुकड़ा टुकड़ा बनाईंदासीं। बाबू ते दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। मोमिननि जो मुस्तफ़ा आयो त ख़ुशी मोमिन मल्हाईंदा मुनाफ़िक न मल्हाईंदो। नाजाइज़ बिदअत जेकॾहिं तूं पंहिंजनि अॻवाननि जा किताब पढ़ी हा पंहिंजनि मौलवियुनि जा किताब पढ़ी हा पंहिंजनि पीरनि जा किताब पढ़ी हा तब तूं हक़ वारे रस्ते खे ज़रूरु इख़्तियार करी हा। तुंहिंजो मौलवी इमदादुल्लाह थो लिखे पियो तुंहिंजो मौलवी अशरफ अली थो लिखे पियो त मिलाद मल्हाइण अल्लाह जे वलीयनि जी निशानी आहे। मिलाद मल्हाइण कंहिंजी निशानी आहे इमदादुल मुश्ताक। इन में खुलियल अल्फाज़ में लिखियो अथई त मिलाद मल्हाइण वारा मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जा आशिक़ ऐं दीवाना हूंदा आहिनि। ऐं चवे थो त मिलाद अहले हरम मिलाद मनाते थे। इमदादुल्लाह तो चवे त अहले हरम मिलाद मुस्तफ़ा मनाते थे। जॾहिं हरम वारा मिलाद मल्हाइनि था सुन्नियो असां क्यों न मल्हायूं मल्हाईंदासूं पोइ दुश्मन भले छा बि चवे ख़ुदा नेमत कया मोमिननि जे मथां न। अल्लाह ताला फरमाए थो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। इन में अल्लाह ताला फरमाए अल्लाह जी तरफ़ां तव्हांजे मथां महिरबानी थिए उनजी तव्हां ख़ुशी मल्हायो
खुशियूं तव्हां मल्हाईंदा रहो। इमदादुल मुश्ताक में मौलवी अशरफ अली थानवी लिखियो आहे ऐं इमदादुल्लाह मुहाजिर मक्की जे तरफ़ां हुन लिखियो आहे। आज इमदादुल मुहाजिर मक्की फरमायो तमामी अहले हरमैन मीलाद मनाते हैं, इस कदर हमारे वास्ते हुज्जत काफी है। तो अहले हरमैन मीलाद मल्हायो असांजे लाइ इहो दलील काफ़ी आहे जो हरमैन काबतुल्लाह वारा ॿ हरमैन, हिकु हरमे मुस्तफ़ा आहे, ॿियो हरमे ख़ुदा आहे। ॿ हरमैन चई इहो दलील थो ॾे त मदीने वारनि बे मीलाद मल्हायो आहे त मके वारनि बे मीलाद मल्हायो आहे। तो ये हुज्जत काफ़ी है। और हजरत रिसालत पनाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जिक्र कैसे मज़मूम हो सकता है? किथां जो जिक्र ख़त्म थींदो थी नथो सघे। अलबत्ता जो ज़ियातियां लोगों ने इख्तिरा की है न चाहिए चए थो जे माण्हुनि हथ ठोकियूं बिदतूं ठाहियूं उहे न हुजनि। मां थो चवां मीलाद बिदत हूंदी कान्हे का, उहा मीलाद आहे जे महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िक्र थींदो आहे। अॻिते चए थो त क़याम के बारे में कुछ नहीं कहता, हाँ मुझको एक कैफियत क़याम में हासिल होती है। जब तव्हां खे नथो चवां त क़याम कयो या न, बी सलात सां पढ़ो या न, त तूं मूंखे त इन क़याम में ॾाढो मज़ो ईंदो आहे। केरु त चए हाजी इमदादुल्लाह दे बंदन वाहब जो पीर थी चए मूंखे मज़ो ईंदो आहे। अॻिते अञा छा थो लिखे 50 सफ़े ते हाजी इमदादुल्लाह चवे थो त हमारे उलमा इकराम मौलूद शरीफ में तनाज़ा करते हैं, पंहिंजो पीर थो ॻाढ़ो करे। वाह इमदादुल्लाह मुहाजिर मकी तुंहिंजो हक़ वारो कलमो चवण, तुंहिंजो सच वारो कलमो चवण। चए थो त असांजा मौलवी छो था तनाज़ो कनि, छो था झगड़ो कनि मीलाद जे बारे में। ताहम उलमा जवाज़ की तरफ भी गए हैं जिनमें सूरत जवाज मौजूद है, फिर क्यों ऐसा तशद्दुद करते हैं? हमारे वास्ते इत्बाए हरम काफी है। या तो छोटा झगड़ो कयो, छोटो तव्हांजो दिमाग़ ख़राब थे। अहले हरमैन मीलाद मल्हायो आहे त मां इमदादुल्लाह जो बि ईमान आहे त मीलाद मल्हायो, झेड़ो न कयो, बिदअत न। पंहिंजो थो चवेसि मुंहिंजो पीर लिखे हा, तुंहिंजो पीर चवे हा, या वरी हुननि जो ॿियो को पीर चवे हा, असांजो को मौलवी लिखे हा, मुफ्ती मोहम्मद अब्दुल रहीम साहब लिखे हा, मौलाना मोहम्मद इदरीस साहब लिखे हा, असांजो मौलवी रहमतुल्लाह साहब लिखे हा, या को मौलाना मोहम्मद अज़ीम चवे हा, या को ॿियो असांजो उलमा इकराम चवे हा। चओ हा त हीअ ॻाल्हि कूड़ी थी वई आहे, चओ त हथ जी ठाही आहे। तुंहिंजो मौलवी पाण थो लिखे पियो त मीलाद अहले हरमैन मल्हायो आहे। अरे जे मके वारनि बि मीलाद मल्हायो आहे, मदीने वारनि मीलाद मल्हायो आहे। असां मीलाद मल्हाईंदासूं, जेको मीलाद मल्हाईंदो उन मथां रब ऐं रब जो रसूल राज़ी थींदो। अहले हरमैन मीलाद मल्हायो आहे। अचो हलूं था शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह छा लिखियो आहे त मीलाद मल्हायो, मीलाद जो इनकार न कयो। जेकर मीलाद मल्हाइण वारो हिंदू आहे, जॾहिं मीलाद मल्हाए थो त रब करीम उन मथां महिरबानी थो फरमाए। तव्हां कोन किसो ॿुधो अबू लहब जो? अबू लहब आहे काफ़र। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थी त बानी आई, चई त साईं तव्हांखे भाइटियो ॼाओ आहे। ख़ुशी भाइटेजीअ में पंहिंजी बानीअ खे आङुर सां इशारो थो करे त तूं आज़ाद आहीं, तूं मूंखे ख़ुशख़बरी ॾिनी आहे। नबी सम्झी ख़ुशी कान मल्हाई, भाइटो सम्झी थो ख़ुशी करे। पर जॾहिं उनखे ख़्वाब में ॾिठो वियो, हदीस पाक में मौजूद आहे, फरमाए थो पहले अबी लहबिन कान अबू लहब आतक़हा फरतदअत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम्मा मात अबू लहब। जॾहिं अबू लहब मरी वियो आहे, मौत अची वियो आहे, माण्हू ख़्वाब में ॾिठो आहे, पुछड़ी हालत में आहे, पुछनि था ॾे ख़बर कहिड़े हाल में आहे? चए थो मुंहिंजे मथां अल्लाह जो तमामु अज़ाब आहे, मां काफ़िर बणिजी वियो आहियां। पर जॾहिं सूमर जी राति ईंदी आहे, मुंहिंजी आङुर मां आङुर जंहिंसां मूं बानीअ खे आज़ादी जे लाइ इशारो कयो हो, मुस्तफ़ा करीम जे ॼमण जी ख़ुशीअ में उन मां सूमर ते मिठो पाणी ईंदो आहे, चूसींदो आहियां त अज़ाब हल्को थींदो आहे। अड़े जे काफ़िर जो अज़ाब हल्को थींदो आहे, ॿुधा त मीलाद जे करे मुहम्मद करीम जे उम्मत ते कहिड़ी महिरबानी थींदी, केॾी महिरबानी हूंदी। अहले हरमैन मीलाद करते हैं। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह को फरमाए, तवारीख हबीबुल्लाह में पढ़ो। फरमाए थो मां हिकु दफ़े
मक्के पाक वियुसि महबूब करीम अलैहिस्सलाम जे उन जाइ ते जे महबूब जी विलादत थी। मां ॾिठो त मुस्तफ़ा करीम जा आशिक मीलाद जी महफ़िल सजायो वेठा आहिनि। मीलाद जी महफ़िल था कनि। शाह वलीउल्लाह तो फरमाए चङी सॼे शाह वलीउल्लाह खे मञे थो ऐं मञनि था, चवनि था त मुहक़्क़िक़ हो, चवनि था त मुफ़क्किर हो, चई थो जे उन खे मञे थो उन बि मीलाद जा सबूत पेश कया आहिनि। अज़ीज़ दोस्तो, मीलाद मल्हाईंदा आहिनि पर आशिक चवंदा आहिनि मीलाद मुस्तफ़ा यानी जश्न ईद मीलाद नबी। ईद लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि त दुश्मन खे ख़ारस वठी ईंदी आहे। मीलाद पर ईद ॾिसो बाबा, ज़्यादती शरीयत पाक में इस्लाम में अल्लाह ताला ॿई ईदूं ॾिनियूं आहिनि, रमज़ान जी ऐं उज़हा वारी ईद, क़ुर्बानी वारी ईद। हिननि वरी ॿियूं ईदूं ठाहियूं आहिनि। अरे बेवकूफ़, तोखे ख़बर कान्हे का हदीसूं पढ़ी हा तबे सम्झी वञी हा। मुस्तफ़ा करीम जो प्यारो हज़रत इब्न अब्बास आयत करीमा तो पढ़े कहिड़ी अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। आयत करीमा तो पढ़े व इंदहु यहूदी, उन वटि यहूदी भी आयो आहे जेको लौ नज़लत हाज़िहिल आयत अलैना लअत्तखिज़ना ईदा। जेकर इहा आयत करीमा असां ते नाज़िल थी आहे असां ईद मल्हायूं हा। हज़रत इब्न अब्बास फरमाए ओ भाई बेवकूफ़, तव्हां पोइ ईद मल्हायो हा, पर जॾहिं इहा आयत करीमा असां वटि नाज़िल थी उन ॾियारे असांजो ॿई ईदूं हुयूं। हिकु त उज़हा वारी ईद वारो मौक़ो हो, हुज़ूर हजतुल वदा वारो मौक़ो हो, हुज़ूर आख़िरी हज फरमायो पे ऐं ए काफ़िर यहूदी ॿुधी छॾ। ऐं ॿिए नंबर में जुमे जो ॾिहाड़ो हो, जुमे जो ईद वारो ॾिहाड़ो आहे। छो? इन ॾिहाड़े आदम अलैहिस्सलाम पैदा थियो आहे। अरे जुमे खे ईद चई थो आदम जी पैदाश जे लाइ, तो 12 रबीउल मोमिन जो ईद आहे मुहम्मद करीम जी पैदाश जे करे, मुस्तफ़ा करीम जे अचण जे करे 12 रबीउल अव्वल मोमिननि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे आशिकनि इन्हनि तारीख़ ते ईद मल्हाईंदा आहिनि। हर राति रबीउल अव्वल जो महीनो, हर राति मोमिन जे लाइ ईद, माना जुमो बि ईद। मुस्तफ़ा करीम सहाबी आहे ऐं क़ुरान करीम पढ़ो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी कहिड़ी, अल्लाह ताला फरमातो अल्लाहुम्मा रब्बना, जेका हुन दुआ करी ईसा अलैहिस्सलाम, रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकूलु लना ईदल लिअव्वलिना व आखिरना व आयतम मिनका वरज़ुक़ना व अंत खैरुर राज़िक़ीन। मुंहिंजा मौला करीम असां वटि आसमान मथां खूंचो नाज़िल फरमा। खूंचो ई अचे त असां अव्वल असांजा अॻियां बि ईद मल्हाइनि, पोयां बि ईद मल्हाइनि, असांजे लाइ बि ईद थिए, असांजे पोयनि जे लाइ बि ईद थिए। अरे जे खूंचो थियो आसमान मां नाज़िल थिए त ईद आहे, जे मिठो मोहम्मद करीम अचे त ईद मल्हाए ॾे या न मल्हाए ॾे, ईद मल्हाए ॾे या न। पर कावड़ो केरु हो? शैतान, इब्लीस। छा पियो चई? साईं मुस्तफ़ा करीम अची वियो। हिकिड़ी रिवायत मां पढ़ियो त जॾहिं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम दुनिया ते आया त जबल जे मथां चढ़ी शैतान चीख कई, दाह कई। हुनजा चेला फिरी आया, साथी फिरी आया। उहो साईं छाजे लाइ थो रोई पियो? कॾहिं एॾो न रुनो आहे? रोअण जो सबबु कहिड़ो आहे? चए थो मुंहिंजा साथी हो, अॼु आमिना जी झोली में मिठो मोहम्मद करीम अची वियो आहे। मुंहिंजा किला ड्रही वेंदा, बुत परस्ती ख़तम थी वेंदी, काबतुल्लाह मां बुत कढिया वेंदा। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। अजीज दोस्तों, मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जो मीलाद सुन्नत खुदा दिया, सुन्नत मोहम्मद मुस्तफ़ा दिया, सुन्नत सहाबा दिया, सुन्नत सलफ़ सालिहीन। किताब न पढ़ंदे त हुन में असांजो कहिड़ो दोस्त? मके पाक जे मुफ्ती खां पुछ, सैयद अहमद ज़ैनी खां पुछ, शाफ़ई उन खां पुछ, इमाम सरक़ी खां पुछ, अल्लामा नबहानी खां पुछ, बुरहानुद्दीन जे फर्ज़ंद खां पुछ।
अञा ॿिनि आलम दीन खां पुछ हुननि जो छा ईमान आहे। सभिनी लिखियो आहे त मुस्तफ़ा करीम जो मीलाद मल्हाइण जाइज़ आहे, जाइज़ आहे, जाइज़ आहे। पंहिंजे पुटनि जी ख़ुशी मल्हाईंदो आहे, हक़ीक़ो कंदो आहे न, ख़ुशी थो मल्हाए। अमरोटी ताज मोहम्मद मुस्तफ़ा जे मीलाद में उथी बीहण बिदअत, भत खाराइण बिदअत, हीअ बि करण बिदअत, पर जॾहिं पंहिंजो मसइलो सचे सुन्नत। ताज मोहम्मद अमरोटी जे ख़लीफ़े खे ॼाओ पुटु, पोइ जीअं नाचू टप ॾींदा आहिनि ईअं पियो टप ॾे। पुछी जे तुंहिंजे ख़लीफ़े खे पुटु ॼमे त ख़ुशीअ में टपो थो ॾे, ॿुधा त मिठो मोहम्मद करीम अचे त ख़ुशी कजे या न कजे। पर सवा इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। इब्लीस हिकिड़ो पाण बि संदसि ख़लीफ़ा न मल्हाईंदासीं ईद, छो त मुस्तफ़ा आयो न, असांजी रोज़ी ख़तम थी वई, असांजा चंदा असांखे न मिलिया, पुछी थो खाई थो मुस्तफ़ा करीम जे सदके त मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाए। जिते जसा कंदई सीरत नबी जो जलसो आहे। अरे मीलाद नबी जो इश्तिहार हणा जिन मीलाद लफ़्ज़ बिदअत आहे, तॾहिं त कंहिं बि हदीस जे किताब में सोहा सिता जे किताबनि में तूं मूंखे सीरत नबी जो बाब न ॾेखारे सघंदे। हलिया त असां तोखे तिरमिज़ी शरीफ़ में बाब मीलाद नबी ॾेखारियूं। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अज़ीज़ भाइरो, अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत नसीब फरमाए, अक़ीदो हुजे। बाक़ी महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो अचण अजीब आहे, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जो ज़िक्र करण अजीब आहे। महबूब आया त हर शइ ख़ुशीअ में, मुस्तफ़ा करीम आया त छो त उहा शइ ख़ुशी कंदी जंहिंखे नेमत मिले। कुरान करीम फरमातो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हबीब असां तोखे जहान वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे, ज़मीन वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे, आसमान वारनि जे करे रहमत करे मोकिलियो आहे, फर्श वारनि जे करे रहमत करे मोकिलियो आहे, आसमान वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे, नूरी मखलूक जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे, खाकी मखलूक जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे, बादी मखलूक जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे, आबी मखलूक लाइ रहमत करे मोकिलियो आहे। जेके कब्रुनि जे अंदर आहिनि अल्लाह ताला उन्हनि जे लाइ मदीने वारे सां हिकु रहमत बनाए मोकिलियो आहे। जेके समुंड जे अंदर मच्छियूं आहिनि मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे रब करीम उन्हनि जे लाइ रहमत वारो बनाए मोकिलियो आहे। क़ुरान करीम गवाह, अल्लाह जो क़ुरान गवाह। महबूब ॼमनि था जानवरनि जी ख़ुशी कई आहे, महबूब ॼमनि था बड़ टिण ख़ुशियूं था कनि, मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम ॼमे थो त समुंड वारे मच्छियूं बि ख़ुशियूं थो मल्हाइनि। जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह लिखियो आहे ख़साइसुल कुबरा में, अल्लामा नबहानी लिखियो जॾहिं महबूब करीम जावा ओलह जा परंदा चरंदा ओभर ॾे पे विया, ओभर वारा चरंदा चरंदा ओलह ॾे पिया विया, ॾखिण वारा उतर ॾे पे विया, उतर वारा ॾखिण ॾे पे विया, हर हिक सां मिलनि पिया। मिलनि छाजे लाइ पिया? मिली हिक ॿिए खे चवनि था यार मुबारक हुजेव, जेको रहमत थी आहे उहो मिठो मोहम्मद करीम पहुची वियो आहे। जानवर बि ख़ुशियूं था मल्हाइनि, जानवर बि अल्लाह जे मलाइकनि आसमान जी ख़ुशी मल्हाई, पखियुनि उॾानी ख़ुशी मल्हाई। पर एतिरे क़दुरु किताबनि में आयो त जानवर बि हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पिया। मके वारा परेशान थी विया, अॼु क़यामत अची वई आहे, अलाए छा जानवर हिक ॿिए सां ॿोलियूं था ॻाल्हाइनि, मेहुनि मेहुनि सां, भॻा भॻनि सां, पखी पखियुनि सां, गिदड़ गिदड़नि सां, शींहं शींहनि सां, हर हिकु जिन्स पंहिंजे जिन्स सां मिली करे ॻाल्हाइनि पिया। मके वारा हैरान, क़यामत अची वई आहे, अलाए छा काबतुल्लाह बि महबूब जे हरम ॾांहुं झुकी रहियो आहे। काहिन ॾे विया, जादूगर ॾे विया, नुजूमी ॾे काफ़िर मुशरिक हलाया, ॿियो ख़बर छा जहान आहे। आसमान वारा सितारा लथा थे आया, वण टिण झूमी रहिया, वण हिक ॿिए सां मिली रहिया, पन पन मां शहादत नबूअत जी दावा थी रही आहे, ऐं जानवर हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। ॻाल्हि कहिड़ी आहे? काहिन मुजरिमिन ॿुधायो ओ मके वारो आख़िरी नबी मिठो मोहम्मद करीम दुनिया ते पहुची वियो आहे। छो पिया ख़ुशी मल्हाइनि? जानवर हा त पोइ अल्लाह ताला उन्हनि खे फरमाए हा त तव्हां न कयो, छो त इहो करण बिदअत न मल्हाइनि। छो पे मल्हायो? मुस्तफ़ा करीम सभिनि जे लाइ रहमत,
अम्मा आमिना साण फरमाए थी खोल मारज नबुवत, खोल मदारज नबुवत। अम्मा आमिना साण फरमाए थी जंहिंजो मिठा मोहम्मद करीम दुनिया जे तख़्ते ते आया, मूं ॾिठो ओचितो आसमान मां हिकिड़ो ककर आयो, नूरी ककर हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे आगोश में वठी मुंहिंजे अखियुनि खां गायब करे छॾियो। हैरान रहिजी वियुमि, अलाए किथे वियो अहिड़ो नूरी बचिड़ो मिलियो जंहिंजे ॼमण जे करे मूं शाम जो मारियूं पिया ॾिठूं, जंहिं ॼमण जे करे मूं आसमान जा नज़ारा पे कया, जंहिं ॼमण जे करे मां ज़मीन जा सैर पे कया, उहो मिठो मुंहिंजो बचिड़ो अलाए काॾे वियो। ओचितो मूं आवाज़ ॿुधो कंहिं चवण वारे पियो चयो इन खे मशरिक़ बि घुमायोसि, मग़रिब बि घुमायोसि, जनूब बि घुमायोसि, शिमाल बि घुमायोसि, पूरी रुई काइनात में मूंखे घुमायो, छो त ॿियनि जी बादशाही ख़तम आहे, मूंखे मोहम्मद करीम जी बादशाही अची वई आहे। अम्मा साण फरमाए थी वरी जॾहिं जो मुंहिंजी झोली में आया, मूं ॾिठो त महबूब जे सीने अतह ते नंढियूं नंढियूं चाबियूं मौजूद हुयूं ऐं मूं आवाज़ ॿुधो के चवण वारे चयो त इहे ख़ज़ाननि जूं चाबियूं असां मोहम्मद करीम खे ॾेई छॾियूं आहिनि। किताब पढ़ी कोन, पोइ वेठो दावा करी बिदअत, अरे जाहिल बिदअत न आहे, बिदअत जे हां ते रिवायतूं न अचनि हा, सल्फ सालिहीन कटे छॾनि हा, साबिक़ रिवायतूं कयूं आहिनि, ताबईन त उहो ताबईन खां रिवायतूं तो असां ते पहुतियूं आहिनि। अम्मा साण फरमाए थी जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया ते आया, तशरीफ़ वठी आया, मूं ॾिठो त मुंहिंजे घर जे चौधारी पखी गॾु थी विया आहिनि, पर उन जा चुंब ज़मरद जा ऐं उन जा पर याकूत जा। मूं पुछो केरु आहिनि? चए थे जन्नत जा पखी आहिनि, मदीने वारे जो दीदार करण आया आहिनि। चओ सुभान अल्लाह। ॿी रिवायत में आयो अम्मा आमिना साण फरमाए थी मुंहिंजो रोई ॾिनो त मुंहिंजो बचिड़ो हेड़ो नूरानी काॾे वियो, जॾहिं मुंहिंजे अखियुनि गायब थी वियो आहे, मूं ॾिठो त आवाज़ पे आयो ऐं पंहिंजे कननि सां मूं ॿुधो आवाज़, अम्मा घबराए न, तुंहिंजो बचिड़ो अचण वारो आहे, समुंड जे मच्छियुनि दुआ घुरी आहे, या अल्लाह मोहम्मद करीम जो दीदार मके जूं औरतूं हली अची कंदियो, मके जा माण्हू हली अची दीदार कंदा, मके जा पखी उॾामी दीदार कंदा, मके जा जानवर पंहिंजे पेर ते हली अची दीदार कंदा, मलाइका मथां लही अची दीदार कंदा, या अल्लाह तोसां खे न पर ॾिना न पेर ॾिना, कीअं दीदार कंदासीं? महिरबानी थिए महबूब रबी जो दीदार असांखे हिते करायो वञे। आमिना घबराए न, मच्छियूं दीदार कनि, तुंहिंजो बचिड़ो थी वेंदो। अम्मा साण फरमाए थी मां जो ॾिठो त अचानक मुंहिंजो बचिड़ो जो आयो, मां ॾिठो त मुंहिंजे बचिड़े खे ताज़ो पाणी लॻल आहे, मलाइका मुंहिंजे बचिड़े खे विंजारे मोकिलियो हो। तूं बि विंजी निकिरंदो आहे न, वेझी निकिरंदो आहे, नबी मूं जहिड़ो आहे, नबी मूं जहिड़ो। अफ़सोस जी ॻाल्हि, जिब्रील थो फरमाए तलबतुल अर्द तफसीरुल बयान खोलियो, तलबतुल अर्द फरअयतु मशारिकहा व मगारिबहा लम अजिद मिस्ल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवे थो त मां मशरिक़ में बि घुमियो आहियां, मग़रिब में बि घुमियो आहियां, जनूब में बि घुमियो आहियां, शिमाल में बि घुमियो आहियां, फर्श ते बि घुमियो आहियां, अर्श ते बि घुमियो आहियां, पर मूं किथे मोहम्मद करीम जहिड़ो न ॾिठो, मुस्तफ़ा जहिड़ो मूं किथे बि। चवे हा त साईं ॿ हथ तव्हांखे बि आहिनि, अखियूं बि अथव, ज़बान बि अथव। हाणे भिट शाह बि दोस्तनि खे ॿुधायो जलसे ते, हिते हिकिड़ो मौलवी हो जेको माण्हू खे ज़ाहिर इज़हार पियो कराए, माना हुन खां वाइदो पियो थिए, चई पियो वठाए, ॿुधायो नबी खे अखियूं हुयूं या न, ॿुधायो हा या न, सभई चवंदा हा, छो त पंहिंजा ॿुधायो नबी खे अखियूं हुयूं या न, सभु चवंदा हा आहिनि। नबी खे कन हुया या न हुया, जे नबी खे पेर हुया या न हुया, सभई चवंदा हुया। नबी खाईंदो हो या न खाईंदो हो, सभिनी तो खाईंदो हो। नबी करियूं शादी कयूं या न कयूं, सभिनी जो त कयूं, छो त असां जहिड़ो आहे न। पुछी त जिब्रील छा थो चवे, मुस्तफ़ा करीम सहाबी छा था चवनि, चतो अहसनो मिन कलम तरकत ऐनी व अजमलो मिन कलम तल दिल निसाओ। सहाबी तो फरमाए त मुस्तफ़ा जहिड़ो सुहिणो न ॼाओ, को न ॼाओ। साहब करम था फरमाए तूं केरु?
रिवायत ही आयशा सिद्दीका जेका मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे चवे थो त मुस्तफ़ा मूं जहिड़ो आहे। क़ुरान करीम जो 18 सिपारो खोलियो, ॿियो रुकू आहे क़ुरान करीम जे 18 सिपारे जो, उन में खुलनि लफ़्ज़नि में लिखियल आहे काफ़रनि जा जेके अॻुवान हुआ, काफ़रनि जा जेके सरदार हुआ, उहे चवंदा हुआ त मोहम्मद करीम जे पोयां न लॻो, छो त यकुल मिम्मा तकुलून मिन्हु व यशरब मिम्मा तशरबून, इन जे पोयां न लॻो, जंहिं मां इहो खाईंदो तव्हां बि उन मां खाईंदा आहियो, जीअं तव्हां पीअंदा आहियो ईअं पीअंदो आहे, न लगोस पोया। मुंहिंजा दोस्त अजीजो, मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम सैयदुल अंबिया है, सैयदुल अंबिया है, मुंहिंजो महबूब करीम इमाम आहे, सभु नबी पोयां मुक़तदी बणिया बीठा आहिनि, मुंहिंजो मोहम्मद करीम सभिनी अंबिया जो सरदार तो सजड़ा पेर मेरे छा फरमाया तो कोई मिसल न ढोलण दी, चो सुभान अल्लाह, कोई मिसल न ढोलण दी, चुप कर मेरे अली इथे जान यो बोलण दी, चतो चुप कर न ॻाल्हाए साईं, छो चतो दावा तो करी त मूं जहिड़ो, जेकॾहिं चई थो त मुस्तफ़ा मके जे बाज़ार में हलंदो आहे पोइ ईअं छो नथो चई त मुस्तफ़ा अर्श ते बि क़दम घुमाईंदो आहे, चओ सुभान अल्लाह। जे चवी थो त मुस्तफ़ा करीम ज़मीन में खाईंदो आहे पोइ ईअं छो नथो चई त मुस्तफ़ा 18 वरे अर्श ते कुझु बि न खाधो आहे। जेकॾहिं तूं नथो चई त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पॾड़े ते सुता आहिनि पोइ ईअं छो नथो चई त मुस्तफ़ा करीम अर्श जा बि सैर कया आहिनि। जेकॾहिं चई थो त मुस्तफ़ा साहिब कराम सां गॾु आहे पोइ ईअं छो नथो चई त मुस्तफ़ा करीम बैतुल मुक़द्दस में नबीअ जो इमाम आहे। तूं ॼमी थो त दाई विंजारे, दाई तो मां गंद किचिरो कढे, ओ पासूं फूक ॾेई किचिरे खे छिके, पोइ वरी वेंजारे जेसिताईं वेंजारे न सुरिला त उन धप हूंदी आहे। पर मुस्तफ़ा जीअं आयो बीबी साहिबा फरमाए थी मूं कोशिशि कई आहे त वेंजारियां, बचिड़े खे पाक कयां, सुरमो पारायां, तेल मां बचिड़े खे मथियां पाक ऐं साफ़ बनायां, फरमाए थी मां अॻिते वधण जी कोशिशि कई आहे, आवाज़ ॿुधण में आयो बानी तुंहिंजो कुझु बि न वञे घबराए न, मुंहिंजो प्यारो मां हिन खे वेंजारे ऐं सिंगारे ठाहे मोकिलियो। पुछी त जाहिल तो वांगुरु कीअं, तूं जेकॾहिं ॿ ॾींहं न खाई तुंहिंजी हालत कहिड़ी हूंदी। पर मुस्तफ़ा करीम विसाल जा रोज़ा रखिया, यानी लाॻीता थो रोज़ा रखे, साहब कराम रोज़ा रखण शुरू थी विया, डुबरा थी विया, कमज़ोर थी विया, निमाज़ था पढ़नि त किरी था पवनि पिया। मुंहिंजे रहमत वारे नबी फरमायो साहिबियो कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां परेशान बि आहियो, कमज़ोर बि आहियो, तव्हां किरी थो पियो, कमज़ोरी अची वियो छाजे लाइ? चवण लॻा के भला साईं असां बि लाॻीता रोज़ा रखिया आहिनि। मुंहिंजे दिलि में नबी फरमायो छो था रखो, के भला अव्हां जो रोज़ा रखिया आहिनि। मुंहिंजे रहमत वारे नबी फरमायो केरु तव्हां मां मूं जहिड़ो अय्युकुम मिस्ली, मूं जहिड़ो तव्हां मां आहे को? अबू बकर सिद्दीक वेठो आहे, उमर फारूक भी वेठो आहे, उस्मान गनी भी वेठो आहे, हैदर करार भी वेठो आहे, बिलाल सुनो भी वेठो आहे। अबू बकर नथो चए साईं मां जो आहियां, उमर नथो चए साईं मां जो आहियां, उस्मान गनी नथो फरमाए मां जो आहियां, कंध हेठि कई बीठा आहिनि, पाण फरमाइनि था घबरायो न, मूं जहिड़ो तव्हां मां केर बि कोन्हे। अबी तो इंद रब्बी युतीमुनी वयस्कीनी, लागी त तव्हां रोज़ा न रखो, मां त राति पंहिंजे रब वटि रहंदो आहियां, मूंखे पंहिंजो रब खाराईंदो या त प्यारींदो आहे। तूं किथे दावा करी मां तूं ॼमे त धप, जे बिजली वञे त दाईअ जी हालत कहिड़ी थींदी? लबलस पर मुंहिंजो मुस्तफ़ा ॼमे थो त बिजली जी ज़रूरत कान्हे का, महबूब ॼमे थो त ॾींहं जी ज़रूरत कान्हे का। अम्मा सां फरमाए जीअं जो मूं मां नूर निकितो त सॼी काइनात चमकी वई। माना हिनजी दावा पूरी आहे न। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी? जो हिननि जे सीने में मोहम्मद रबी जो इश्क न आहे, मुहबत न आहे, सिर्फ़ ज़ाहिरी लिबास उहो रखियो था अचनि, छो जे न रखनि त हिनखे मुस्लमान हथी कोन ॾींदा। ईद न मल्हायो, सीरत नबी मल्हायो, वरी छा साईं मुस्तफ़ा करीम इन ॾींहं ते वफ़ात करे विया हा, असां इन जे करे ईद नथा मल्हायूं। तूं चई महबूब मरी वियो आहे, पर मुंहिंजो ईमान आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम हयातुन नबी आहे। ॾाढा चयो महबूब हयातुन नबी आहे। असांजा किताब नथो पढ़ी,
कुरान ते ईमान नथो आणी त पंहिंजनि पीरनि जा किताब पढ़ी हा तब समझी वञे। हिन जो मौलवी आहे ज़करिया पंहिंजो किताब थो लिखे तबलीग इंसाफ। उन में हिकिड़ो वाक़ियो थो लिखे, तवजो सां ॿुधो। हिकिड़ो हुननि जो आलम सगोरो आहे जंहिंजो नालो आहे शेख अबुल खैर। उन लिखियो त मां मदीने पाक वियुसि, 5-6 ॾिहाड़ा मदीने वारनि जो महिमान थियुसि। 6 ॾिहाड़े रहमत वारे नबी जे पाक रोज़े अनवर ते वियुसि। चओ सुभान अल्लाह। किथे वियुसि? रोज़े अनवर ते। उते जो वञा ॿाहूं ॿधी थो अर्ज़ु करे, महबूब मां 5 ॾिहाड़ा मदीना जे अमीरनि वज़ीर जो महिमान हुउसि। अॼु 6 ॾिहाड़े मां तो मोहम्मद करीम जो महिमान आहियां। दुआ कर तोसांखे बि मदीने जी महिमानी नसीब थी वई। रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। तो सुभान अल्लाह। रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। मदीना मदीना जिंदगी आ तो मदीने जिया। शेख अबुल खैर फरमातुल्लाह महबूब के अर्ज करे, तबलीग निसाब किताब न मिले त ज़ुबान कटण जे लाइ तैयार, न मिले त हथ कटराइण जे लाइ तैयार, न मिले त चोरो सज़ा मुंहिंजी सज़ा, क़त्ल कजे लाइ क़बूल आहियां, मुंहिंजो खून तव्हां तां माफ़ आहे। शेख अबुल खैर फरमातुल्लाह जे जनवर ते अर्ज़ करे, मां ॿाहूं ॿधी मोकिलाए पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जे मस्जिद नबवी जे मिंबर पाक जे पोयां महराब जे अॻियां विच ते सुम्ही पियो आहियां। ओठ तो निहारियां त मुस्तफ़ा करीम अचनि था पिया। सॼे हथ में अबू बकर सिद्दीक़ जो हथ आहे, खॿे में उमर फारूक जो हथ आहे, अॻियां हैदर करार अची रहियो आहे। अची थो मूंखे उथारे, चवे थो शेख अबुल खैर उथी, जे मुस्तफ़ा जो तूं महिमान आहे, तुंहिंजो मेज़बान मोहम्मद करीम पहुची वियो आहे। मां उथियुसि, मुस्तफ़ा सां मिलियुसि, वेठासीं। महबूब फरमाता शेख अबुल खैर, महिमान खे 2 शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, ताम जी ऐं कलाम जी। मां तोसां कचहरी त कई आहे, पर मां ॾिसां थो तोखे बुख बि लॻी आहे। चओ सुभान अल्लाह। माना महबूब खे इल्मु आहे, तोखे बुख लॻी आहे, वठ मां मोहम्मद करीम तुंहिंजे लाइ मानी आंदी आहे। ही मानी वठी तूं का। चए थो जंहिंजो मूंखे महबूब आका जन मानी ॾिनी आहे, मां खाइण शुरू कई आहे, अधु मानी मस्त मूं खाधी आहे, मूंखे भउ थी रहियो आहे, पर निंड मां जाॻियुसि, बाक़ी बचल अधु मानी मुंहिंजे हथनि में मौजूद हुई। मालूम जो हयात नबी आहे, हयात ज़िंदा रहमत और नबियात मज़ार मां बुखियनि खे मानी बि खाराए। तुंहिंजो किताब मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, महबूब करीम अलैहिस्सलाम जा आशिक महबूब करीम जॾहिं आया, अल्लाह ताला फरमाए थो पियो, कंहिंखे फरमाई मलाइकनि खे, चयो कंहिं ख़ुदा। वक़ाल अल्लाहु लिल मलाइकति इफ्तहू अबवाब अस्समा। ऐ मलाइको, अॼु मुस्तफ़ा करीम जी ख़ुशी, ॼमण जी ख़ुशी जे करे आसमान जा दरवाज़ा खोलियो, मुस्तफ़ा जी ख़ुशी जे करे जन्नत जा दरवाज़ा खोलियो। चओ सुभान अल्लाह। महबूब करीम अलैहिस्सलाम जे अचण जी ख़ुशी में मलाइकनि जन्नत जा दरवाज़ा खोलिया, ख़ुशनुदी ते ॿधाइनि। मीलाद जे मल्हायो, उन ॾींहुं मथां रब बि राज़ी ऐं हुनजो रसूल बि। महबूब करीम अलैहिस्सलाम जे प्यारे इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैहि वाक़ियो लिखियो आहे त बगदाद में हिकिड़ी काफ़िराणी हुई, उनजो घर मुस्लमान जे घर सां गॾु हो। मुस्लमान जे घर सां गॾु हो त हर साल 12 रबीउल अव्वल ते मुस्लमान हुनखे मीलाद जो भक्त ॾींदा। छो ॾींदा हुआ? इन जे करे त मन मुस्लमान थी पए। हुननि खां पुछूं, तव्हां ही भक्त सालो साल लाॻीतो छो था कयो? मुस्लमाननि ॿुधायो त हिन तारीख़ ते असांजो मिठो मुस्तफ़ा आयो। चए तो छा मिलंदो? चो जे मीलाद मल्हाईंदो तव्हांजे माल में बरकत पवंदी, बीमारियूं दूर थी वेंदियूं। चओ सुभान अल्लाह।
खुदा जी कुदरत ओचे तो टाइम अची वियो आहे, हुन माई जे मथां तकलीफ़ूं मुसीबतूं अची वियूं आहिनि, ॾाढो परेशान थी वई आहे। पंहिंजे मुड़ुस खे चवण लॻी आहे, मुंहिंजा मुड़ुस मुस्लमाननि जो हिकिड़ो अक़ीदो आहे, हिननि जो नबी जो ॾाढो हुननि मीलाद करणु शुरू कयो, छो न असां बि मीलाद कयूं, मुश्किलातूं दूर थी वञनि। चवण लॻो आहे त हू मुस्लमान जो नबी असांजो त न आहे। चई त मुस्लमान चवनि था त मुस्तफ़ा सॼी काइनात जो नबी आहे। भला मीलाद माई न दिल ते हिकिड़ो झगड़ो लाथी, ॿिए साल वरी ॿियो बि लाहे थो, 3 साल हू मीलाद कयो आहे। आख़िरकार का मुसीबतूं दूर थी वियूं आहिनि, तकलीफ़ूं दूर थी वियूं आहिनि। हिकिड़ी राति निहारे थो त महबूब करीम अलैहिस्सलाम जो दीदार नसीब थी वियो आहे। ओ माई तो मुंहिंजो मीलाद मल्हायो आहे, पर जेकॾहिं मूं ते कलमो पढ़ी मुस्लमान थींदी आहे, हिते जो ज़ामिन बि मां हा त क़यामत जे हाणे जन्नत जो ज़ामिन बि मां लिखे थो पियो त उहा माई कलमो पढ़ी मुस्लमान थी वई। अरे मुस्तफ़ा जे मीलाद जे सदके काफ़िरनि खे ख़ुदा कलमा थो नसीब करे। तोखे अलाए कहिड़े शैतान खणी फूक ॾिनी आहे, कहिड़े खणी शैतान तोखे ग़लति रस्तो ॾिनो आहे। चई थो बिदअत, पुट जी ख़ुशी मल्हाइण में बिदअत कान्हे का, मौलवी अचे तो जुलूस कढी थो बिदअत कान्हे का, तुंहिंजो पीउ थे तो ख़ुशी थो मल्हाए बिदअत कान्हे का। मुस्तफ़ा जे अचण ते करे बिदअत थो चवी, तुंहिंजो ॾोह नाहे, तोखे शैतान भुलायो आहे। इंशाअल्लाह ताला मुस्तफ़ा जा आशिक़ क़यामत ताईं मीलाद मल्हाईंदा रहंदा। कुरान करीम फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अलबत्ता तहक़ीक़ एहसान कयो अल्लाह ताला मोमिननि जे मथां, जो हुननि रसूल करे मोकिले, पंहिंजो नबी हुन रसूल करे मोकिले, पर उन्हनि मंझां यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम, हुननि ते अल्लाह जूं आयतूं थो पढ़े, हुनखे पाक बनाए वारो रसूल, हुननि खे पाक बनाईंदो, हुननि खे क़ुरान करीम जूं आयतूं रसींदो। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलाल मुबीन, इन खां अॻु में उहे मोमिन न हा, गुमराही न हा। मुस्तफ़ा आयो त काबतुल्लाह बि सजदा थो करे, बुत बि ड्रही था वञनि पिया। रब करीम असां तव्हांखे महबूब जे मीलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असांजा मुर्शिद क़िबला सजन साईं मददुल आली जन हिकिड़ी दफ़े तकरीर फरमाए ॿुधाइनि पिया, पाण फरमाइनि था साल में रुॻो मीलाद न आहे, असांजे लाइ हर हिकु सेकंड मीलाद आहे, छो त ज़िंदगी मिली आहे त मुस्तफ़ा करीम जे सदके मिली आहे। रब करीम असां तव्हांखे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुहबत नसीब फरमाए। रब करीम महफ़िल पंहिंजे दरबार में क़बूल मंज़ूर फरमाए। फमा तौफीक़ इल्ला बिल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना व नबीना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व अदखिलना जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। या इलाहुल आलमीन असांजी मुख़्तसर महफ़िल पंहिंजे दरबार में क़बूल मंज़ूर फरमा। या इलाहुल आलमीन मुस्तफ़ा करीम जे आशिक़नि जा बेड़ा पार फरमा। मुंहिंजा मिठा रब करीम महबूब जे उम्मतनि खे मिलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। ज़ालिम ज़ुल्म खां, हासिद हसद खां, शैतान शर खां महफ़ूज़ फरमा। या इलाहुल आलमीन महबूब जी समूरी उम्मत जा बेड़ा पार फरमा। असांजी सुहिणी सिंदड़ी खे पंहिंजी नेमतुनि सां या अल्लाह माला माल फरमा। या अल्लाह महबूब जे सदके असां सिंदड़ी जा बेड़ा पार फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना व नबीना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा अचो ज़िक्र जी लियो गॾिजी लोली, ॾाढी आहे मिठड़ी ॿोली, ॾाढी आहे मिठड़ी ॿोली, रब कंदो आहे सभ जी सोली। है रब कंदो आहे सभ जी सोली। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, पढ़ ला इलाहा इल्लल्लाह। दुनिया जा सब वहम विसार, राज़ी कर तू रब सदार।
दुनिया जा सब वहम विसार राजी कर तू रब सतार जेको वाग सभिन जो सदीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह को ला इलाहा ज़िक्र साथी कलाब रोशन मौला जोत दबा दर्शन ज़िक्र साथी कलाब रोशन मौला जोत दबा दर्शन हीरा जोड़ी गाबिर दुकमा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह को ला इलाहा इल्लल्लाह सारी उम्र भाई गिफलत में कूड़ी दुनिया जी मोहब्बत में सारी उम्र वही गिफलत में कूड़ी दुनिया जी मोहब्बत में आहे जहान कूड़ो ठाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह को ला इलाहा असुर बेले हर कहवात पखियड़ा बिन बादनात असुर बेले हर कहवात पखियड़ा बिन बादनात कुलाई जवानी कुल्हु बदा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह को ला इलाहा इल्लल्लाह बहर बरन में बड़न टिड़न में आए रुगो ही यतमार बहर बरन में बड़न टिड़न में आए रुगो ही यतमार अल्लाहू अल्लाहू अल्लाह